आयो लाल सभई चओ झूलेलाल। असांजे 5 नंबर जे चालीहे साहिब जो मेलो शुरू तो थिए 13 जुलाई विस्पत जे ॾींहं ते। सभु अचिजो, सॼे परिवार सां अचिजो, धूम धाम सां अचिजो, अची बाबे खां आसीस वठिजो। सुबुह जो 12:30 खां 2 बजे ताईं पूॼा हलंदी। महाराज स्वामी ब्रह्मण देवता मंदिर में ई विराजमान हूंदा। उन्हनि खां गानो ॿुधाए तव्हां विर्त रखी सघो था। आरतीअ जो टाइम सुबुह जो 6:40 खां 8 ऐं शाम जो 8 खां 9 ताईं आहे। 9 खां 11 ताईं भॼन भाव हलंदो ऐं 11 बजे लाल जी चादर चई करे पलव पवंदो। पहिरियों चंड 19 जुलाई ॿुधर जे ॾींहं ते आहे। ॿियो चंड 17 अगस्त विस्पत जे ॾींहं ते आहे। जेके विर्त रखो था 40 ई ॾींहं नेम सां तव्हांखे दरिया ते अखो पाइणो आहे। 40 जे पके विर्त में तव्हांखे वार ॾाढ़ी न लाराइणा आहिनि। गृहस्थ आश्रम खां परे रहणो आहे। कौड़ो तेल न लॻाइणो आहे। कपिड़ा सादा पाइणा आहिनि। आहार आचार विचार शुद्ध रखणो आहे। मांस मच्छी नशेदार शयूं न वापराइणियूं आहिनि। 13 अगस्त आर्तवार जे ॾींहं ते नवरे जो 9 ॾींहंनि जो विर्त शुरू थींदो। 22 अगस्त मटकिन जो ॾींहुं आहे। 23 अगस्त पलव साहब पवंदो मेले जो। जय झूलेलाल।